इहो पंहिंजो सूबेदार सुतली यार तुंहिंजो हेॾो वॾो नालो आहे पर यार साहिब खां के चङी जॻह ते ड्यूटी तूं हणाई कोन सदाई सुञ ते ड्यूटी चङी जॻह ते किथे छा मतिलबु आहे तुंहिंजो त हुते परस्तान में ड्यूटी हणायूं छा जिते पहिरीं उॾामंदियूं थियूं अथनि बाबा उते पोइ जिते चांहि पाणी को मानी टुकुर त मिले उहो त मां बि चवां थो त लखनि करोड़ जा केस था हल न चांहि माना पाणी आहे न बीड़ी आहे न सिगरेट आहे पर हाणे साहिबनि जा जिते ऑर्डर थींदा असां उते ई ड्यूटी कंदासीं न साहिबनि खे तूं सलाह मशवरो त ॾेई सघींदो न बाबा बाबा मां सलाह मशवरा घणा थो कयां पर हुनखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे हाणे चुप करे सब्र करे हिते ड्यूटी कर सूबेदार सुतरी मुस्तफ़ा ठल्लो तो में का ताक़त ई कोन्हे सघे थी अरे असां पुलिस खे त माण्हू ई नथा सम्झनि छो बाक़ी असां छा आहियूं ॻाल्हि थो ॿुधायां न किसो थो ॿुधायां हिकिड़े दफ़े बस पई वञी भरड़ाहट कंदी हा ठीकु आहे हुनजे अॻियां हिकिड़ो पुलिस वारो अची रड़दी अबा मरी वियुसि पोड़ी बस में वेठी ड्राइवर खां पुछई अबा बस जे अॻियां केरु आयो चयो मां पुलिस वारो आहे पोड़ीअ चयो शुक्र आहे को माण्हू कोन्हे यार कमाल पोड़ी क्यों असांखे मतलब माण्हू सम्झनि ई कोन था पोड़ी छा पर केर बि असांखे माण्हू कोन थो सम्झे सूबेदार सुतरी हा इहो पंहिंजो हाणे हिते रोड ते त बीठा आहियूं पर हाणे अल्लाह करे गेल वरी काथो वसे मन थिए को यार जो दर्शन थिए को दोस्त जो दर्शन ओयो ॾिसी थो मंझंदि टाक माण्हुनि जे आराम जो टाइम हे ट्रैक्टर वारा कीअं फुल लाउड में बसि गाना हलायूं वेठा आहिनि अरे सूबेदार जो ट्रैक्टर न थई बाक़ी छा आहे ओ बाज़ार ते खुद उहो पे गाईंदो अचे अच्छा ॻाइणो आहे पाण हा सरकारी अरे हेॾे अरे हेॾे काॾे हेॾे थी पे हिते बि हेॾे मुंहुं हेॾे कर साईं छा तव्हां भला सनाधिकारी ऑफिस में को फोटो करण आयो छा मुंहिंजे कार्ड जो सिधो थी बीह न इहो तुंहिंजो इख़लाक़ आहे हींअर मंझंदि जो टाइम आहे ऐं सभु को घरनि में सुतो पियो आहे आराम ई आहे तूं कंदो थो वठी ॿियो मुंहिंजो रोज़गार अहिड़ो मां फनकार माण्हू आहे ॻायां न त ॿियो छा कयां त पर अहिड़ो ॻाइबो आहे कुतो ॿिलो बि सुम्हंदो उहो छिलक भरियो थी पए त साईं उहा आहे त पर मुंहिंजी त रोज़ी रोटी आहे न मां छा कयां मां त ॻाईंदो रहंदुसि न रोज़ी रोटी आहे त महफ़िल में वञी ॻा कंहिंजी शादी विञा अचे ते रोडनि ते वधी थो ॻाईंदो साईं पोइ तव्हांखे महफ़िल ॿुधायां महफ़िल ॿुधूं था असांखे महफ़िल असां अॻ ई बुख ते वरी हिन बुख ते हिन राग ॿुधी त वञूं बेहोश थी 100 खनि त घोरींदव न घोर अरे घोर खां बि करे बाबा पाण ॻायूं ई कोन घोर खां बि करे पाण ॻायूं अरे सुबुह खां वठी असां ई रुपयो कोन कमाए तोखे घोर काथा ॾींदासीं न पोइ सर मां तव्हांजो राग न ॻाए सघां हा त जाड़ा कढ सचू कीअं थो राग ॿुधाए हा कहिड़े ॻाल्हि रुठ यार में ॾावो मैं पुरुषण जी ॻाल्हि सुणाई वञो गाई पियो उतो ॾिसण ते तजन ते ॻाईंदो ई क्या अरे साईं मुंहिंजो राग आहे बाबा मां ॻाईंदो आहियां फनकार आहियां न्याज़ मला मुंहिंजो राग आहे बाबा तव्हां रोज़ इहो राग आहे अरे तोखे राग खां बहितर तूं मैयत ते वञी रहंदो कर तव्हांखे पुलिस में भर्ती कयो आहे ॿुधो सुधरी हो गानो अची थो कहिड़ो चूलो चूलो पापी चूलो पापी पापी इंगामी इहो गा साहब तूं लॻी कोन थो मूंखे तूं साहब पपी चूलो तुंहिंजो छा अरे रे तूं साहब घटि तूं करे साहब नथो लॻे फूल न कंदुसि हिकिड़ो हा बाक़ी साहब लॻे थो अञा मां पर तव्हांजे घोर ॾियो त मां तव्हांखे राग ॿुधायां न घोर कोन्हे ॿुध पिट कनि वारा गाना छॾे ॾे हिन महिल माण्हू सभु को वीचारो ॾुख में आहे पोइ ख़ुशी वारा कलाम गा हितां हिन लाॾो चवंदो वञे पुलिस खान जी लाड़ू वणाया